वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु। श्री वाहे सोरठ मेला पंजवा धन गुरु अर्जन देव साहिब जी सफल आपकी सेवा करो मेरे सदाए। सोई कराए जो तुझ भावे, सोई कराए जो तुझ भावे। मोहि स्याण कछु न आवे, हम बारक तो शरणाई। प्रभु आपे पैज रखाई, मेरा मात पिता हरि राया। कर कृपा प्रतिपालन लागा, करी तेरा कराया। सतनाम श्री हरि रहा, जिय जंत तेरे थारे। प्रभु डोरी हाथ तुम्हारे, जो करावे सो करना। नानक दास तेरी शरणा। गुरु प्यारी साध संगत जी प्यार समझो। सतनाम श्री हरि। अज बाणी पंजी पातशाही धन गुरु अर्जन देव महाराज। सोई कराए जो तुझ भावे, हे सतगुरु नानक शाह। सोई कराए वही कराए जेको तव्हांखे वणे, जो तुझ भावे जेको तव्हांखे पसंद आ, वही दाता तव्हां कराए। मोह सियाणप कछु न आवे, मां जे अंदर में कोई भी चालाकी कोने, कोई भी सियाणप कोने। मां पंहिंजे पाण खे नाहे चालाक समझा थो। अगर मुंहिंजे अंदर में का सियाणप आहे भी, चालाकी आहे भी, त दातार बुद्धि भी तव्हांजे द्वारा ही आई आहे। त मां तव्हांजे दर ते सियाणप चालाकी हलाए कीअं सघंदो आहियां, कीअं सियाणप करे सघंदो आहियां? छोकी मूंखे बुद्धि भी तूं ही बख़्शिश कई आहे, सोचण जो बल भी तूं ही ॾिनो आहे, ॾिसण जी दातार शक्ति भी तूं ॾिनी आहे, हथनि सां कमु करण जो बल भी तूं ॾिनो आहे, पेरनि सां पंधु करण जी शक्ति भी तूं ॾिनी आहे। दातार मां ईअं कीअं भुलिजी वञा कि सभु कुझु तूं ही ॾिनो आहे, त मां तुंहिंजे दर ते चालाकी करे भी कीअं सघंदो आहियां? सोई कराए जो तुझ भावे, जेको तव्हांखे पसंदि आहे उहो तव्हां कयो था दाता। हम बालक तो शरणाई। मां हथ जोड़े शीश नवाए तव्हांजे चरणनि ते दातार बालक के रूप में वेठो आहे। प्रभु आपे पैज रखाई, मुझी पैज तव्हांजे हथ में आहे। मेरा मात पिता हाराया, मां अनाथ। दातार संसार में कोई भी मुझो सजन कोने को सिवाय तुझे, तू ही मुझो मात पिता ही दाता। कर कृपा प्रतिपालन लागा, करी तेरा कराया। जी माता पंहिंजे बालक खे हमेशा पंहिंजे गोद में आले प्यार कंदी आहे। दाता तीअं तूं भी मूंखे हर कदम ते प्यार बख़्शिश करी तूं। मैं हिन ॻाल्हि खे महसूस कयो आहे कि जगह जगह ते तूं मूंखे प्रेम में प्यार बख़्शिश कयो आहे, पर मां ना शुक्र आहियां, ना समझ आहियां, लापरवाह आहियां। दातार तुंहिंजो प्यार जी क़ीमत नथो समझी सघां, महत्व नथो समझी सघां। जीअ जंत तेरे नारे, केवली खां वठी हाथी राणी दाता तुंहिंजो ही बल आहे, तुंहिंजी शक्ति आहे। प्रभु डोरी हाथ तुम्हारे, हर एक दास की डोरी तव्हांजे हथ में आहे। जीअं करावे सो करणा। नानक दास तेरी शरण। मां कुछ भी सोचा कि मूंखे कलाक खां पोइ हे कमु करणो आहे या सुभाणे ते हे कमु करणो आहे, असां लख बार सोचे वठूं, लेकिन असां ॾिसंदा आहियूं उन काल में तब्दील ज़रूर हूंदी आहे, कुछ न कुछ बदलाव ज़रूर हूंदो आहे। ज़रूर ना है कि जेको पाण सोचो उहो ई थींदो आहे, या त उन खां घटि थींदो आहे, या त उन खां 10 गुणा सुठो थींदो आहे। उनजो इहो ई कारण आहे जेको दातार खे पसंदि थींदो आहे न, उहो ई थींदो आहे। पंहिंजे चवण सां, पंहिंजे सोचण सां कुझु भी न थींदो। तंहिंजे करे असांजी हर हिकु चिंता, हर हिकु सुख, हर हिकु दुख दाता जे चरणनि ते समर्पित आहे। बोल गुरु नानक देव की।